टेबल साहेब हेलो वाली तो कोई कलाक में दादा का हाँ नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिअयदी सफरतिल किरामिन बररा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबु सिर्री मुआविया बिन नबी सुफियान वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहलम मिन उम्मती मुआविया बिन नबी सुफियान औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी आका साथी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। सहाबा तो सहाबा थे जनकी हर शब ईद होती थी, खुदा का फजल शामिल था नबी की दीद होती थी। वो चांद जो रोशन हुआ बुतहा के उफ़क़ पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फ़ख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। वल्लाह हमें जान से भी प्यारे हैं सहाबा। वाजिबुल एहतराम गोठ दड़ो बयो ऐं किरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरों,
रब पाक जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं रब पाक हिन बेदीनीअ वारे दौर में रजबुल मुरजब जहिड़े बलारे महीने में सालाना हिन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार बि करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। सुबुह खां वठी करे अवां शाम जे हिन पहर ताईं सॼो ॾींहुं क़ुरान पाक ॿुधो आहे। अवां बि ॾेई वठी चुका हो, केॾी महिल हिन तिरीअ ते वेहो था, केॾी महिल हिन ठूठ जे टेक ते वेहो था। तव्हांजे इन थक खे बि मदे नज़र रखबो। अञा पोइ ते हर साईं बेर शरीफ़ वारा बि अचण वारा आहिनि। ईअं तव्हां थकल टुटल वेठल हूंदव त माना सम्झ में ईंदो त छड़ो मुला हथ कढनि 1 2 3 थिए त तव्हां लभंदव ई न। अब थोड़ा ओरे तो सोचो, जगह इलाही पई आहे। ओरे सोचो रोगे सरोगा सरो साथी हो नहीं देखा हां तो काडे लोग 21 रजबुल मुरजब जी शाम आहे। सुभाणे 22 तारीख़ आहे। 22 रजब ते शहंशाह सियासत व अदालत कातिबे वही महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजो सालो हज़रत अमीर मुआविया साईं उन जी वफ़ात आहे। मुझी दिल थी चवे उन महीने उन तारीख़ जे मुनासिब सां अवां जे साम्हूं कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखां। असांखे बि पंहिंजो सालगिरह बि यादि हूंदियूं आहिनि, वरसियूं बि ॻाल्हायो थोरो अवाई न। असांखे बि सालगिरह यादि हूंदियूं आहिनि, वरसियूं यादि हूंदियूं आहिनि, जेके ॾिहाड़ा यादि न आहिनि त मिठे मुहम्मद साईं जे असहाबनि जा यादि न आहिनि। असांखे तारीख़ यादि न आहिनि त सोणे अबू बकर सिद्दीक़ जूं न आहिनि, सोणे उमर फारूक जूं न आहिनि, सोणे उस्मान गनीअ जूं न आहिनि, मुर्शिद अली साईं जूं न आहिनि, महबूब जे प्यारनि सहाबनि शागिर्दनि जूं न आहिनि। पोइ बाबा साईं जॾहिं इहो तालुक़ छॾियो आहे, पोइ ॾिसो था दुनिया जेका तरक़ी कई आहे उहो बि हर कंहिंजे साम्हूं। नालो हुयुसि मुआविया, बाबे साईं जो नालो हुयुसि हज़रत अबू सुफियान, अमर साईं जो नालो हुयो बीबी हिंदा। सब चो रज़ी अल्लाह अन्हुन व अन्हुम। हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु 7 हिजरीअ में आका साईं ते कलमो पाक पढ़ियो। हिकड़ी शइ ज़हन में रखी छॾियो, महबूब जे सहाबा खे क़ुरान पाक जे वरकनि सां ॾिसो था। बाबा महबूब साईं जे सहाबा खे तारीख़ जे पननि सां न ॾिसबो, अल्लाह जे क़ुरान पाक जे वरकनि सां ॾिसबो, मिठे महबूब मुस्तफ़ा साईं जे फरमाननि सां ॾिसबो। दुनिया जे फतवा जी ज़रूरत नाहे, अल्लाह साईं सर्टिफिकेट ॾेई छॾियासि। अल्लाह जे सर्टिफिकेट खां वधीक कंहिंजे सर्टिफिकेट जी मां सम्झा सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो अचे त पोइ हाई कोर्ट में चैलेंज कजे, ईअं आहे बाबा न? सभई सियाणा लिखियल पढ़ियल वेठा हा। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आख़िरी आहे, उन खां पोइ चूं चरा
अल्लाह पंहिंजी ॻाल्हि फरमाए छॾी रज़ी अल्लाहु अनहुम वरज़ू अनहो महबूब मां तुंहिंजनि खां राज़ी तुंहिंजा मूंखां राज़ी कंहिं चयो अल्लाहु अकबर जेको अल्लाह राज़ी रहे दुनिया जे नाराज़ थियण जी परवाह ही न वरज़ू अनहो महबूब ये मूंखां भी राज़ी थी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम सवाल को यार ॾिना घणा ॾाढा ॻाल्हि महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम सवाल को यार ॾिना उन सवाल को यारन मां हिक यार जो नालो हज़रत अमीर मुआविया साईं भी आहे उन सवाल को मां हिक जो नालो हज़रत अमीर मुआविया साईं भी आहे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके सोने अमीर मुआविया साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ लफ़्ज़ फरमाया सीरत जे किताबन में सभई लिखिया पिया थी असा के नाहे त कुरान पाक जो इल्म नाहे असा के नाहे त मिठे मोहम्मद जे हदीस पाक जो इल्म अगर मां एकड़े दानिश्वर जा लफ्ज़ पढ़िया फलासफर पाण के समझण वारो वडो तरक्की याफ्ता पाण के समझण वारो उन चयो त पाकिस्तान में कॉलेजूं वधायो यूनिवर्सिटियूं वधायो न त जाहिलन जा मदरसा वधंदा वेंदा छा चयव पाकिस्तान में कॉलेजूं वधायो यूनिवर्सिटियूं वधायो न त इन्हनि जाहिलन जा मदरसा जट जे पुट खां पुछा कर त पिणे जो निकाह भी त कंहिं मदरसे वारे पढ़ायो हूंदो ॻाल्हाए थोड़ो मां तोखे गरम कंदुमि अवाई न चो जट पिणे जो निकाह भी त कंहिं मदरसे वारे पढ़ियो हूंदो बाबे के गुस्ल भी त कंहिं मदरसे वारे ॾिनो हूंदो तुझो निकाह भी त को मदरसे वारो पढ़ाईंदो तो जेकॾहिं दाढ़ी पटके ते हमलो थींदो त दिफ़ा जो हक़ असां भी रखी सघूं न ॻाल्हाए आवा जेकॾहिं दाढ़ी पटके मदरसे ते हमलो थींदो त दिफ़ा जो हक़ असां भी पोइ वरी सबक सेखारींदा सही इस्लाम नी सब्र जो सबक सेखारियो आहे मिठे मोहम्मद 10 साल तलवार खणी करे मोचरा भी ठोकिया काफ़रन न ता जो थदो बोल वियो थदे गरम थवाइस करे लाजो चुपी छो थी गया 13 साल दुख सटो पर 10 साल तलवार भी था तो इंशाअल्लाह वो ज़मानो अचणो तव जो हिन धरती ते वरी हिन दिलबर जी हुकूमत थींदी इंशाअल्लाह दावा हिन दिलबर जी हुकूमत महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सवाल को सहाबा मां हिकिड़ो सहाबिया जंहिंजो नालो अमीर मुआविया साईं आहे 7 हिजरीअ में मिठे मोहम्मद करीम साईं ते कलमो पाक पढ़ियो आहे तवज्जो कजाए रब करीम सहाबे किराम जे लाइ लफ्ज़ छा फरमाए छॾिया फरमाए उलाइका हुमुल मुफ़लिहून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा उलाइका हुमुल फाइज़ून शामिल लिखियो पियो अल्लाह जे कुरान आगे के ताकत जेको चवे त अल्लाह जे कुरान जा लफ्ज़ सच्चा न हिय मां चवंदो जेकरे कहीं चयो रब जे कुरान जे नुक्तन में भी फर्क आ को मां चवंदुमि इहो पीउ जो पुट न छा अल्लाह जे कुरान जो इनकार सच्चे पीउ जो पुट न कंदो अल्लाह सही तोखे मूंखे कुरान पाक जे मतां रब करीम शल्ला तोखे मूंखे कुरान पाक जे मतां जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए आमीन चा
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए रब करीम जेके कलामुल्लाह में लफ्ज फरमाया ओढ़ाई लफ्ज वरी महबूब जे यारन जे लाए फरमाया फरमाए ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। सदको वना कुरान पाक तुझे हिक हिक हरफ अल्लाह फरमायो ओ मुझा महबूब मोहम्मद करीम जी या रब्बे करीम महबूब तुझो बयान तौरात में तुझो बयान इंजील में तुझे यारन जो बयान तौरात में तुझे यारन जो बयान इंजील में यारी इनके चेबिया यारी इनके चेबिया तोवारी मोवारी यारी न जगना जो दुको पियारे चाहे जो तो ठीक है सुबह सलाम कलाम ही खत्म बाब मंत्र कुछ गरम शरम गाली क्या ना ये तो सब चौदा कयो कयो को बुरा नहीं कुंदा जलसन वाला जाके अल्लाह तो कोई शरीर लो अब भाई बहुत जो एक चक्कर वे जी तो वने दियो बहुत निकरे ही न थो एक चक्कर छड़ो वे जी हो ना अल्लाहु अकबर तवज्जो कर महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साले जूं गालियूं अर्ज पो करणो चाहियां तोखे मूंखे साला प्यारा मिठे मोहम्मद करीम के भी साला प्यारा खबर तो पे अब के साला प्यारा थोड़ो हथ तो मथे कजे खबर पए टे हथ मथे के ॿिया सभु विड़ेलो साला भेड़िया न ॻाल्हाई समझन नथा अब समझने नथा हाँ ज़ाल जो अहिड़ो भउ आहे जो भाउ जो नालो बि नथा वठी सघूं हल भेड़ा था हा भाई गहड़ी हाँ थे हिकिड़ो ई भउ ॾेई छॾियो आहे जो हुनजे भाउ जो नालो बि ओरिया दिलि ॿधो अला मालिक आहे दिलि ॿधो मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो हिकिड़े अमरा खे उतरी खई अॼु ताज़ो वाक़ियो पढ़ियो उतरी अमरा खे खई हिकिड़ी औरत को पुछा के तव्हांजा मकर ॿुधबान भला तोखे को मकर यादि आहे यादि चवेसि अरे तूं भेड़ा कांधारी खखर में पियो तो भितर हणे वेठा तो पाण में मर्द हूं भउ बजी का तो कोन हेॾो बि खुलियल आहे हेॾो बि खुलियल आहे हेॾो मसइलो थियो त कांधारी खखर में पियो तो भितर हणे माईअ खे चए तव्हांजा मकर ॿुधबान ॿुधाए त तोखे कुझु यादि अची माई हरू दाहो के हुन जड़ो सवाल हिन दाहो कूकू वठी कई हे इलाज में तो दिशा मसलो छा गाला मानो जडे मिड़ी आया ने अज भजंदा पाचन त हिन सोचो भेणा मरी वियासे चे मां तो के छा चयो चे अचन था न मुजा सभई मिट माइट के चवा थी त हिन मुझे इज्जत में हथ विदा पटका पेरन ते इलाज बस मां बस कई सवाल को जड़ो खुदा के मन मां सवाल मो हथ पटिया थदे जो थदे ते हिन जो इलाज कया थदे जो थदे ते बाल्टी पई माई वरी सजी मथे ते हारी लिगन ते हमरा ते सने ओ ब्या पाता जी ये बेचारी जुरका भी भरे चे शाम मसलो आ चे हे बेचारो नेक शरीफ हो मां कुआ में करीब में हिन मुके बाहर कढियो आ लटा मुजा पिसी गया या हमरा सा पटियो मां ये पुछे तो देख रखते बुधाया चे मां बस या मां ये त छोड़ो मां सवाल कोई मां जेकॾहिं चए वाकई त मां त थी वञा बुझ बुझ इहो पुराणो दौर हो इहो पुराणो दौर हो जॾहिं माई नौकरियूं न कंदियूं नथो ॻाल्हाए मां सम्झे में चुपी थी वई अल्लाहु अकबर रब करीम शल तोखे मूंखे कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला नालो अचे त चओ रज़ी अल्लाह ताला हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम चंद गालियूं मां तव्हांजे साम्हूं पेश करण पहुचायां हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾियारे महबूब से जे यारन घर वारन मां हिक घर वार जो नालो अम्मा उम्मे हबीब
हबीबा भी आए अम्मा उम्मे हबीबा भी आए हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम उम्मे हबीबा साईं जे घर आया नजर जो कयूं तो उम्मी हबीबा पंजे सगे भाव अमीरे मुआविया के मथे में तेल भी हणे पई जोर भी दे पई हा हुसन भेड़ हुई साईं दिसन पिया साईं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारियो उम्मी हबीबा पंजे भाव के तेल हणे पई साईं पुछाता कन से मुर्गी करे पुछाता कन से उम्मी हबीबा दे खबर साथी करे लफ्ज़ केड़ा थी चवे इन्नी हुई बहू या रसूल अल्लाह सही मुझो भाव सफर तो मोटियो मुखे डाढो प्यारो थको थियो हुंदुसि तडे खिदमत थी कयांसि तेल हणासी जोर ॾियांसि जी थक भेण जे दिल में भाव जे लाए कुदरती मोहब्बत हूंदी आ कुदरती असां के भी भेनर प्यारियूं लॻंदियूं माखी लॻंदियूं पर शर्त आ त हिस्सो त न घुरनि न हाफिज़ मोहम्मद हिकु समझे तो ॿिया न अब असां जो भेनर भी माखी वांगुरु थींदियूं मिठियूं असां के लॻंदियूं पर शर्त आ हिस्सो हूं अबे जूं धीअरनि ॻाल्हि सिधी आहे हिस्सो घुरियऊं त पोइ क़ौमी जहिड़ो थिए पोइ छा अथनि ॻाल्हाइण बि ख़तमु ॿोलाइण बि ख़तमु मिठियूं माटियूं बि ख़तमु ईदा बरादियूं बि ख़तमु असां वठण वारो पासो त यादि कयो आहे पर ॾियण वारो पासो असां वटि आहे ई न वठण वारो पासो यादि आहे ॾियण वारो पासो उन जा मां वाइदनि में मिसाल ॾींदो थो रहां केतिरनि माण्हुनि खे मुंहिंजा जुमला ॾुखिया बि लॻंदा आहिनि पर वरी किथे केतिरनि जाइनि ते वीचारनि माइनि खे हक़ मिलिया बि आहिनि छा सही वरी अलाह साईं किन माण्हुनि जे मर्दनि जे ज़हन में वरी या दिलि में ॻाल्हि बि थी आहे वीचारा उन्हनि नियाणियुनि खे हक़ बि वठण जे लिहाज़ असां वटि ॿ सूरतूं असां मौलवी चवंदासीं ॿ सूरतूं तव्हां छा चवंदो ॿ ऑप्शन ईअं न ॿ ऑप्शन कुझु सेखारियो यार जहिड़ो पाण पढ़ी हलिया पहिरें नंबर ते सूरत इहा हूंदी पंहिंजे घरवारीअ जो पासो वठंदो घरवारीअ खे चवंदो मूंखे ख़बर पई आहे तुंहिंजे भाउ मथी ज़मीन विकी आहे प्लाट में पई अथई वेसो वियो अथई चई 5 लॻे तुंहिंजे भाउ वटि हाणे सुठा पैसा आया अथई ॿी ख़बर न बि पए पर सालनि जे पैसनि जी ख़बर नथा ॻाल्हायो काथो भेड़ियूं काथो सालो वेठो अथनि मां सम्झां थो सालनि जे पैसनि जी यार खे ख़बर पवंदी घरवारीअ खे चवंदो जल्दी कर ख़बर न आहे अॼु पैसा अथई सुभाणे जी काई ख़बर न आहे अवल मिठड़ा मिठड़ा ज़ाल खे पियो ऐलान कंदो त मिड़ई कमु इन पॉलिसी मां कमु न थियो त पोइ पॉलिसी मटाईंदो पोइ हद जो सूबेदार थींदो वञे थी की न विठ विझां बाठे में हथ अड़े भेड़ा जा पॉलिसी थोड़ी चेंज थींदी वञे थी या विझा जेकॾहिं इन मां बि कमु न थियो त पोइ टियों आख़िरी जेको ऑप्शन आहे उहो आहे टपड़ खण मूंखे तुंहिंजी ज़रूरत पोइ वेंदी ॿाहिरि ॾे ॿियो कुझु मोए खे मन त कढे थो गरम हा ॿियो कुझु मोए खे भला तव्हां बि उते वेही था होटल ते हवाला कयो त हेतिरे पैसो वियो हाणे ॿियो न मुंहिंजे ॻीचीअ में ॻाल्हि पई आहे हल भेड़ा जा बजा कुझु न कुझु माई कमु वरी शाम जो जेकॾहिं कुझु खणी आई त पोइ छा चवंदो तूं सचु सम्झो मां त मज़ाक पियो कयां कमु थी वियो त पोइ छा ॻाल्हायो नथा थोरो ॻाल्हायो खणी आई थेले में त पोइ मां ऐं खाली आई त कहिड़े मुंहं सां मोटी आहे तोखे चयो जो हो माना तोखे चइबो भओ हल भेड़ा जा बाबा साईं छड़ो 6 फुटनि जे कद खे मर्द न चइबो मर्द थियण जे लाइ कुझु निशानियूं आहिनि
अर्रिजालु क़व्वामून अलन निसा। इन में अथई सब कुछ। हाँ इन में सब कुछ अथई। पहिरें नंबर ते घरवारीअ जो पासो ॾींदो हिसे वठण जे लाइ। ॿिए नंबर ते माउ कुरारीअ जो पासो ॾींदो। ॾींदो अमा तुंहिंजो बि त ॿाहिरि ॾे हिसो लॻे पियो न ख़बर काथे हुजे। छो त होॾो हिकिड़ो कमु थी वियो हाणे वरी ॿियो पासो। अमा तुंहिंजो बि त ॿाहिरि ॾे हिसो लॻे पियो। अरे अब्बा हाणे छा वीचारा ग़रीब न छा घुरान। अमा हूअं बि मोड़ को वठी करे बच्चनि जी का ॻाल्हि मञी थोरी थी। कमु ई थॾे ते मटिबो छा नथा ॻाल्हायो। थॾे ते पालीसीं। अमा हूअं बि तूं बि बच्चनि जी सॼण थोरी आहे। असां पाण ग़रीब न आहियूं छा। बसि अमा इहा आख़िरी ॻाल्हि हुई बसि ॿीहर तोसां ॻाल्हाइण ॿोलाइणो ख़तमु। पर वरी हिन जी भेण जाते ॾिनल हुयूं न भेणीअ खे बि ख़बर पई। मुआरे साले खे बि माल हथ अची वियो आहे। मुआरे साले खे बि हाणे जी इलेक्शन वेझी ईंदी त माल बि विराइबा न विराइबा। ॻाल्हाई त न ॾियो त न ॾियो असांखे तव्हां त ॿुधायो। हा असांखे न ॾियो माल त विराइबा न। हिते माल छा आहे हिते छा कंदो बाबा सेने जी टिकट में 20-25 करोड़ वापार त इहो तव्हां हिते छा कंदो ज़मीननि में। कपायो ज़मीन वठो भला मथे वॾो माल अथव। हल भेड़ा जेको ज़मीर थो पंहिंजो विकिणे करोड़नि में उहो ॿुधाए तुंहिंजो मुंहिंजो केस लड़ंदो। कुझु हक़ सच चवां नथा ॻाल्हाए। ऐं जेके चवनि था चओ इहे सभई ॿाहिरि हितां जो कोई बि न मां बि ॾिसां थो। हीअं बा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। रब करीम शल हक़ सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ। ओ मुसलमानो असां यार तव्हांजे लाइ रड़ियूं था कयूं तव्हांजे लाइ रड़ियूं था कयूं। अल्लाह शल्ला सां मुसलमान खे सही समझ नसीब फरमाए। आमीन चओ। जॾहिं भेणीअ खे ख़बर पियसि त मुआरे साले वटि बि माल आयो आहे उहो बि साॻा ई कदम खणंदो पंहिंजे घरवारीअ ते। वञ भाउ ॾे तुआरे भाउ वटि माल आयो थी पंहिंजो हिसो वठी आओ। तवज्जा कर जंहिं टाइम ते भेण वेचारी पचंदी भाउ खां हिसे वठण जे लाइ भेणो पाती न है यार जो दिमाग़ फिरियो न है। बस चिड़ में ॾिसी मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई करे छॾे। हाई जा पुट पहिरियों न पोइ हाई थियई। हाणे तुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थियो जॾहिं ॾियणो थो पवे। वठण महिल तुंहिंजो नॉर्मल हुयो। हा साईं वठण महिल तुंहिंजो ब्लड प्रेशर नॉर्मल हुयो ॾियण महिल हाई थो थियई। अल्लाह सही न्याणियुनि खे हक़न ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ। न ॾियो त न ॾियो आमीन त चओ भला सवाब त मिलंदो। हा अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नसीबन वाला साईं मोहम्मद इब्राहिम पातो हाफिज साहब भरे में बैठो मोड़ा असदुल्लाह खोड़ो साहब परे अचे तो साईं बेर वाला पंध में त बाकी छा खपे। सुभान अल्लाह ए न दे बाकी अल्लाहु अकबर या गाल छड़ो मां पूरी क्या मां पंजो बयान पूरो तो क्या यार तवज्जो त कर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो आया अफिया उम्मे हबीबा ओ मुझा साईं मूंखे भाव प्यारो आ। भेण जी जो गाल निकती त पोइ थोड़ो मिड़ई वरी लिंक रोड ते लथा ते हाणे साॻो ई सीधे चलो था मथे ये। हाँ वाए त करे करे ॾाढी वशू थी वियो हिसाब साॻो ई आहे। हिसाब मस्जिद में लबी ॾियण में लबी ग़रीब थी मदरसे जे ॾियण में लबी ग़रीब थी।
बाक़ी इहो ॿुधाए त फलाणे जाते वेसा खपनि था पिलाटे में चए थी हाँ हेॾो जो वातो फाइदो वेसे जहिड़ो अड़े नंढो कर अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महबूब मुस्तफा करीम से फरमायो उम्मे हबीबा शरत के भाव प्यारो कोने को इन्नल्लाह व रसूलहु युहिब्बान तो जो भाव मुआविया मोहम्मद के भी प्यारो आ तो मुझे अल्लाह के भी प्यारो आ कहे चयो यो कहे चयो अल्लाह जे हबीब करीम हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता मुआविया सा मोहम्मद जो भी प्यारो आ मुझे अल्लाह जो भी प्यारो आ तो जैसा अल्लाह जे रसूल जो प्यार हुजे उन सां प्यार कजे कि न ना उन सां प्यार कजे कि न अल्लाह जे हबीब सां भी प्यार कर हबीब जे सहाबा सां भी प्यार कर हबीब जे आल बैतन सां भी प्यार कर जो इंशाअल्लाह प्यार कबो उन्हनि जी गुलामी भी ॾिबी उन्हनि जे ॿुधायल ॻाल्हियुनि ते अमल भी कबो अल्लाह साईं हर साईं सूफ़ी साहब रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र ते किरोड़ा रहमतुनि जा मींहं नाज़िल फरमाए अल्लाह साईं बिरादर मरहूम मगफूर अब्दुल गफूर जे क़ब्र ते भी किरोड़ा रहमतुनि जा मींहं नाज़िल फरमाए अल्लाह महमूद इस्माइल जे ज़िंदगी में इल्म उम्र में बरकत नसीब फरमाए सॼी टीम ओड़े पाड़े तक जुए वारनि जंहिं भी तावन कयो आहे रब साईं शल समूरनि जे तावन खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए हिकिड़ो वाइदो कयो त इंशाअल्लाह 26 मार्च ते वरी मार्च कबो इस्लामाबाद दावा काई मार्च ते 26 मार्च ते वरी मार्च कबो इंशाअल्लाह तू दिल सा नियत सच्ची कर तुझे हितरे सच्ची नियत जे करे उते हाणे लटा ढिला थिया अल्लाह साईं समूरन आलमन जो अचण अवां जो अचण ॿुधण ॿुधाइण क़बूल मंज़ूर फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह